खैरपुर जे सहाफ़ी सलीम रज़ा शेख सुई सदरन गैस कंपनी जे करप्ट अमले जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ गैस जा बिल खणी प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। सहाफ़ी सलीम रज़ा चयो त गैस इंतज़ामिया खैरपुर हथरादू गैस चोरी कराए करप्शन पई करे। होटलुनि, निजी कारखाननि, फैक्ट्रियुनि, कारोबारी मर्कज़नि, हॉस्टलनि, प्राइवेट स्कूलनि में गैस चोरी कराए करप्शन जा नवां सिलसिला क़ाइमु कया विया आहिनि। गैस जी चोरी खे पूराव करण लाइ आम शहरियुनि जी गैस बिलनि में वाधारो करे नाजाइज़ियूं कयूं पई वञनि। गैस जो वाधो बिल अचण करे महांगाई जे दौर में शहरियुनि जी चेल्ह चिॿी थी वई आहे ऐं शहरियुनि ज़हनी मरीज़ पिया थियनि। सलीम रज़ा शेख चए त हिकु महीने में मूं ॾे 18,000 गैस जो बिल मोकिले नाजाइज़ी कई वई आहे, जंहिं जी शिकायत करण ते गैस इंतज़ामिया खैरपुर अज़ालो करण बजाए बद अख़लाक़ी ऐं नारवा सलूक पई करे, जंहिं सबबि मां सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहियां। हुन चयो त मां गैस इंतज़ामिया जे करप्ट अमले जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ कोर्ट, चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट ऐं निगरान हुकूमत ऐं मक़ामी इंतज़ामिया खां मुतालबो त कयां त गैस जी करप्ट अमले ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, वाधो बिल वापसि कया वञनि ऐं ॿी सूरत में पुरअमन एहतिजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो ऐं मजबूर थी इंसाफ़ लाइ अदालत सां रुजू कंदसि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।